छा ईरान जंग जे ख़ात्मे बाद पाकिस्तान में महांगाई ते ज़ाब्तो अची सघंदो ऐं हुकूमत बजट में तय कयल हदफ़ हासिल करे सघंदी? ईरान अमेरिका जंग जे ख़ात्मे बाद मुल्क में पेट्रोल सस्तो करण बाबति आवाज़ उथी रहिया आहिनि। आम माण्हूअ सां गॾु सहाफ़ी ऐं सियासी समाजी अॻुवान बि हुकूमत खां पेट्रोल सस्तो करण जो मुतालबो करे रहिया आहिनि। ॿिए पासे नाणे वारे वज़ीर मुआशी हदफ़ जे बहितरीअ खे ईरान जंग जे ख़ात्मे सां मशरूत करे छॾियो आहे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त ईरान जंग जे ख़ात्मे खां पोइ सूरत हाल बहितर थी वेंदी, पर बजट में तरमीम बाद कुझु बि चवण वक़्त खां अॻु हूंदो। संदसि चवणु हो त ईरान जंग दौरान तवानाई पहुचाइण वारी बुनियादी ढांचे खे वॾो नुक़सानु पहुतो। सप्लाई चेन खे मामूल ते अचण में वक़्तु लॻंदो। मोहम्मद औरंगज़ेब चयो त ईरान अमेरिका जंग सबबि महांगाईअ में इज़ाफ़ो थियो। हिन वधीक चयो त जेकॾहिं छिकताण जारी रहे हा त उनखे मुंहुं ॾियण लाइ हिकमत अमली तयारु कई वई, पर उमेद आहे त हीअ जंग ख़तमु थी वेंदी। वफ़ाक़ी बजट में मुआशी तरक़ीअ जे शरह 4% ऐं महांगाई 8.2% रहण जो हदफ़ मुक़ररु कयो वियो आहे।